प्रेस क्लब ठारू शाह जा साहबी दोस्तों, जीअं त अॼु मां GS मां ज़िले अॻवान इरफान डायरी मूंसां गॾु जिस्कम अॻवान भाउ आलम बलादी, GS मां जो अॻवान भाउ खलील शेर। अॼु असां हिन प्रेस क्लब ते प्रेस कॉन्फ्रेंस ज़रिए हिन एस जो वापडा ठारू शाह रेस खान पठान खे ॿुधायूं था त तूं गैर क़ानूनी रमज़ान जे भलारे महीने में लोड शेडिंग करे रहियो आहीं। 18 खां 20 कलाक सिटी ठारू शाह में ऐं आसपास जे ॻोठनि में मुकमल बिजली न आहे, जंहिंजी असां पुरज़ोर मुज़म्मत था कयूं। ऐं तूं पंहिंजी हरकतुनि खां बाज़ अचु। 8 तारीख़ ताईं तोखे अल्टीमेटम आहे, तूं जेको आहे सो लोड शेडिंग ते ज़ाब्तो आणे, न त 9 तारीख़ ते पूरे शहर में शटर बंदि हड़ताल हूंदी ऐं 9 तारीख़ ते तुंहिंजी ऑफिस जे अॻियां टायरनि खे बाहियूं ॾेई रोड बंदि कंदासीं। पोइ हीउ धरणो उन वक़्त ताईं जारी रहंदो जेसि ताईं तुंहिंजी हितां मोतरी या बदिली नथी थिए। इन करे असां एक्सचेंज नुशरो फ़रोज़ ऐं AC साहब खे चवंदासीं, AC ऐं एक्सचेंज जे दादरे एसडीओ खे इहो चिता था ॾियूं ऐं AC साहब खे बि इहो चऊं था ऐं एक्सचेंज साहब खे त हिन खे लगाम ॾियो। हीउ शहर में रमज़ान जे भलारे महीने में गैर क़ानूनी 18 खां 20 कलाक लोड शेडिंग करे रहियो आहे, जेका गैर क़ानूनी आहे, गैर मुनासिब आहे। इन ते अमल न कयो। सूमर ॾींहुं असांजी हड़ताल हूंदी 9 तारीख़ ते ऐं शटर बंदि हड़ताल करे उन बाद असां धरणो हूंदा वापडा ऑफिस अॻियां।